31.4 4 find the sentences with the same meaning. अहिड़ा जुमिला तव्हां ॻोल्हियो जंहिंमें साॻी माना हुजे. माना जेके हेॾो जुमिला ॾिना विया आहिनि साॼे पासे खां खाॿे पासे खां ऐं साॼे पासे खां इन्हनि जी माना साॻी हुजे तव्हां मिलाए लिखणा आहिनि. हाणे सो वी कैन लीव द मीटिंग अर्ली. असां मीटिंग मां सवेर बि वञी सघूं था, माना को मसइलो ई न आहे. यानी इन जो ई जवाबु थींदो वी डोंट नीड टू स्टे अंटिल द एंड. असांखे मीटिंग जी पछाड़ी ताईं वेहण जी का बि ज़रूरत कोन्हे. असां मीटिंग मां सवेर बि वञी सघूं था. नंबर 2 वी मस्ट लीव द मीटिंग अर्ली. असांखे कीअं बि करे मीटिंग मां वञिणो ई वञिणो आहे. वी कांट स्टे अंटिल द एंड. असां जेका एंड आहे पछाड़ी ताईं असां हिते नथा रही सघूं. ठीकु आहे न. माना वी मस्ट लीव द मीटिंग अर्ली. असांखे कीअं बि करे तव्हां निकिरणो ई निकिरणो आहे, वञिणो ई वञिणो आहे. पछाड़ी ताईं असां हिते नथा रही सघूं. नंबर 3 वी मस्टंट लीव द मीटिंग अर्ली. असांखे मीटिंग मां सवेर वञिणो ई न आहे. कीअं बि करे असांखे तव्हां मीटिंग तां निकिरणो ई न आहे. वी मस्ट स्टे अंटिल द एंड. असांखे पछाड़ी ताईं रहणो ई रहणो आहे. छा बि हिते एंड ताईं रहणो आहे. इहो इन जो ए जवाबु थींदो. नंबर 4 वी हैड टू लीव द मीटिंग अर्ली. असांखे मजबूरन मीटिंग मां सवेर ई वञिणो पियो. वी कुडंट स्टे अंटिल द एंड. असां पछाड़ी ताईं असां न रही सघियासीं. पछाड़ी ताईं न वेही सघियासीं. असांखे मजबूरन सवेर ई वञिणो पियो. नंबर 5 वी डोंट नीड टू लीव द मीटिंग अर्ली. असांखे मीटिंग मां सवेर वञण जी का ज़रूरत ई न आहे. हरू छो असां सवेर जेको आहे मीटिंग मां वञूं. इन करे वी कैन स्टे अंटिल द एंड. असां आख़िर ताईं बि हिते रही सघूं था. को मसइलो आहे का ॻाल्हि ई कान्हे.